योम तशक्कुर मुल्क जी सलामती ऐं पाक फ़ौज जी हिमायत में निकिरंदड़ रैली DC ऑफिस खां कढी वई। रैलीअ में ज़िले जे सभिनी तालुक़नि ऐं असिस्टेंट कमिश्नर सैयद अली रज़ा शाह, तालीम खाते जे आला अमलदारनि सैयद अब्दुल गफ़ार शाह ऐं DHO सैयद एजाज़ अली शाह, पैरामेडिकल स्टाफ समेत सिविल सोसाइटी, शहरियुनि, स्कूली ॿारनि समेत ॿियनि खातनि जे अमलदारनि पिणु शिरकत कई। वॾे अंग में शरीक रैलीअ में क़ौमी जज़्बे जो ज़बरदस्त मुज़ाहिरो कयो वियो, जिते शागिर्दनि ऐं शहरियुनि पाक फ़ौज जिंदाबाद जा नारा हणी पंहिंजे मोहब्बत ऐं वफ़ादारी जो इज़हार कयो। रैलीअ सां ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर ऐं ॿियनि अॻुवाणनि जो चवणु हो त भारत राति जी ऊंदाही में असांजे पाक वतन ते हमिलो कयो। असांजी बाहिम्मत बहादुर फ़ौज पंहिंजे मुल्क जे दिफ़ा में दुश्मन खे भरपूर जवाबु ॾिनो ऐं दुनिया ॾिठो त असांजी फ़ौज कामयाबी माणी। असां दुश्मन खे ॿुधाइणु चाहियूं था त पूरी क़ौम मुतहिद आहे। हिकु दफ़ो ॿीहर पाक फ़ौज दुनिया ते साबित कयो आहे त असांजी फ़ौज दुनिया जे क़ाबिल फ़ौज आहे। हुननि चयो त हिन वक़्तु समूरी क़ौम पाक फ़ौज सां गॾु आहे। जल्दी कट रैली जो मक़सद इहो आहे त माण्हुनि जो शौक़ु जागरण करणु ऐं दुनिया खे ॿुधाइण त असां तमामु ठीकु आहियूं और अहिड़े हर मौक़े जे ते पाक फ़ौज सां गॾोगॾु तमामु आवाम उन्हनि सां गॾु आहे और इहो जेको भरपूर जवाबु भारत खे पाकिस्तान ॾिनो आहे कि उनखे ख़बर हुजे त असांजी क़ौम अॼु बि ज़िंदा क़ौम आहे ऐं अहिड़े हर क़िस्म जे नापाक अज़ाइम खे मुंहुं आहे। उनजा 6 जहाज़ पाकिस्तान जे अंदरि किराया आहिनि ऐं पाकिस्तान आर्मी असांजे मथे जो झूमर आहे। पाकिस्तान आर्मी असांजे मथे जो ताज आहे। असांखे पंहिंजे मुल्क जी आर्मी ते तमामु घणो फ़ख़ुरु आहे। उन सां पंहिंजे मुहबत जो इज़हार करण जे लाइ अॼु असां सभई असांजे जेको बि दुश्मन मेरी अखि करे पाकिस्तान ते ॾिसो, असां उन्हनि जी ॿई अखियूं करे छॾंदासीं। असांजो हर वक़्तु पंहिंजी जान जेके पाकिस्तान ॾियण लाइ असां क़ुर्बान आहियूं ऐं असांखे फ़ख़्रु महसूसु कयूं था। हिन वक़्तु असांजी दुनिया में जेकी पाकिस्तान आर्मी दुनिया जी 13 नंबर आर्मी थी वई आहे ऐं असांजो ख़राज तहसील ॾियूं था। असां उन्हनि खे पाकिस्तान एयरफोर्स खे जे इंडिया जा एतिरा ॾाढा तबाह करे छॾिया। असांजो फ़ख़्रु सां मुस्लिम उम्मत जो मुंहुं मथे करे छॾियो आहे। असां यकीन ॾियानी पियो था 25 करोड़ जेके अवाम में असांजी सॼी फ़ौज आहे, असां फ़ौज सां गॾु हूंदासीं। महिरबानी।